अस्सलाम वालेकुम दोस्तों, प्रोग्राम सरनिसरा पांद में आता सा मुखातिब अख्तर तबस्सुम सलाम कबूल पवे। साईं मुझा हमेशा जी अज भी तव्हांजी खिदमत में हिकिड़ी नंढड़ी कहानी खणी हाज़िर थियो आहियां। अॼु कहाणी जो उनवान आहे जेल में एक मुजरम खे फांसीअ जी सज़ा। साईं मुझे जेल में एक मुजरम खे फांसी जी सज़ा ॿुधाई वई। सज़ा ॿुधी हू ॾुख में वेठो हो। ब कैदी उनखे दिलासा ॾेई रहिया हुआ। फांसी वारे कैदी चयो, यार ही दुनिया फ़ानी आहे, सभिनि खे वञिणो आहे, मौत खां नथो ॾिजां, पर हिकु फ़िक्र अथमि। ॿिए कैदीअ पुछियो, कहिड़ी फ़िक्र? फांसी वारे कैदी चयो, कुझु साल पहिरीं मूं बैंक खे फुरियो हो, उन मां कुझु पैसा खपायमि। अञा बि 2 करोड़ 4 लख बचियल आहिनि, जेके मूं पुराणी टीवी जेको स्टोर में फालतू पई आहे उन में लिकाए रखिया आहिनि। सुभाणे मूंखे फांसी अची वेंदी, काश पंहिंजे ज़ाल खे ॿुधाए अचां हा त बि सुठो, कुझु उन जे गुज़र सफ़र जो बंदोबस्तु थिए हा। उते मौजूदु 2 कैदियुनि चयो, तूं फ़िक्र न कर, असांजी जीअं ई ज़मानत थी इहो ख़ैर जो कमु असीं कंदासीं। तुंहिंजी ज़ाल खे तुंहिंजो नियापो ॾींदासीं, तूं पंहिंजे घर जो पतो ॾे। फांसी वारे कैदी उन्हनि जा थोरा मञिया ऐं पतो ॿुधायो। कुझु वक़्त खां पोइ 2 कैदी ज़मान ते आज़ादु थिया ऐं उन पते ते हिकु मनसूबो जोड़े पिए था। उते पहुची दर वॼायो हिकु औरत निकिती। उन पुछियो, कहिड़ो कमु आहे? हिकु कैदी चयो, असीं ओल्ड कल्चर डिपार्टमेंट जे तरफ़ां आया आहियूं। जिन बि घरनि में पुराणियूं शयूं आहिनि इहे ख़रीद करे म्यूज़ियम में रखंदासीं, जीअं आईंदो नस्ल इहे शयूं ॾिसी सघे। अगरि तव्हांजे घर में को पुराणो सामान हुजे त ॿुधायो, असीं सुठी क़ीमत में ख़रीद कंदासीं। औरत चयो, हिकु पियानो आहे, हिकु टीवी आहे, हिकु लालटीन आहे, पर आऊं इहे विकिणणु नथी चाहियां। ईअं चई दरवाज़ो बंदि करणु लॻी त कैदी चयो, तूं असांजी पूरी ॻाल्हि त ॿुध। औरत बीह रही। कैदी चयो, असीं 4 लख पियानो जा, 5 लख टीवी जा, 2 लख लालटीन जा ॾींदासीं। तोखे सौदो मंज़ूर आहे? औरत चयो, न, आऊं नथी विकिणां। ॿिए कैदी चयो, भेण, भला पियानो जा 10 लख, टीवी जा 8 लख, लालटीन जा 5 लख ॾींदासीं। हाणे तुंहिंजी मर्ज़ी, ॾीं त ॾे, न त असीं ॿिया घर जांचियूं। औरत चयो, ठीकु आहे, पर मुंहिंजो तव्हां ते भरोसो कोन्हे। तव्हीं पाड़े जे चङे मुड़ुस वटि हलो, उन जे साम्हूं पैसा बि ॾियो ऐं लिखी ॾियो त हिकु दफ़ो सामान वठी विया त पोइ छा बि थिए ऐं पैसा न ॾींदसि। 2 कैदी राज़ी थिया ऐं चयो, कुझु देरि में असीं पैसा खणी अचूं था। 2 कैदियुनि पंहिंजी फ्री गॾु कयल जमे पहुची खणी औरत वटि आया ऐं पाड़े जे चङे मुड़ुस जे अॻियां औरत खे पैसा ॾेई उन खां सामान वठी रवाना थिया। जॾहिं घर आया, सभ खां पहिरीं किरोड़नि जी लालच में टीवी खोलियाऊं त उन में पैसनि जी जाइ ते कुअनि जूं फोलड़ियूं पयूं हुयूं। 2 कैदी पंहिंजो मथो जले वेही रहिया ऐं सम्झी विया त फांसी वारो कैदी मरंदे मरंदे असांखे चरियो ठाहे पंहिंजी ज़ाल जी ख़र्ची जो बंदोबस्तु करे वियो। साईं मुंहिंजी अॼु जी कहाणी तव्हांखे कीअं लॻी, पंहिंजे राय खां ज़रूरु आगाह कजो। जेकर हिन जहिड़ियूं हिन खां बहितरीन वीडियोज़ ऐं कहाणियूं ॿुधणु चाहियो था त पोइ मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कजो ऐं मुंहिंजे अख्तर तबस्सुम जे ऑफिशियल पेज खे फॉलो कजो। पंहिंजे दोस्तनि सां शेयर कजो। तव्हांजी वॾी महिरबानी थींदी। वरी मिलंदासीं इंशाल्लाह ॿी कंहिं कहाणी सां। तेसिताईं तव्हांखां मोकिलायूं था सिक जे सगन जा छिके जल जो छेड़ा, चङो पार ॿेड़ा।